अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवीं ॾिसी रहिया आहियो एस टीवी न्यूज़ मां ख़दीजा फातिमा नज़र जूं था अमल जी अपडेट ते। नाज़रीन, काज़ी अहमद खां साइल लाखो जी रिपोर्ट मूजिब सक़रंड शुगरमल मां 3 सालनि खां जबरी तौर बरतरफ कयल मुलाज़मन ऐं जबरी सक़रंड शुगरमल वर्कमैन यूनियन जी बरतरफ़ी ख़िलाफ़ प्रेस क्लब काज़ी अहमद आरो बरतरफ मुलाज़मन जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं शुगरमल इंतज़ामिया जे नाजाइज़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन माशूक चांडियो, गुलाम कादिर करियो, गुलाम हैदर अनड़, गुलाम शबीर कोरी, अब्दुल लतीफ़ खोसो, जुमन डाहिरी, दिलदार ज़रदारी, इदरीस कुंबर ऐं ॿियनि दाहिंदी चयो त सक़रंड शुगरमल इंतज़ामिया 3 साल बिला जवाज़ कूड़ा इल्ज़ाम लॻाए असांखे जबरी नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो, जॾहिं त असां ते ॾोह इहो हो त असां मज़दूरनि जे हक़नि ते ॾाढो न हणणु ॾिनो। मेल इंतज़ामिया जे कंहिं बि गठजोड़ में न आयासीं त हिननि मुख़्तलिफ़ हरबा हलाए असां ते कूड़ा केस दाख़िल करे असांखे बरतरफ़ करे बेरोज़गार कयो वियो। असांखे नौकरियुनि ते बहाल करे पघारूं शुरू कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो।